नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कमाल ॾेरो लिंक रोड ते ॿाफ़ो मोरी वेझो ॾोहराइन ऐं पुलिस में मुबीना मुक़ाबलो थी पियो, जंहिं जे नतीजे में पुलिस ऐं ॿिनि ॾोहारी मोहम्मद इस्माइल कलोड़ो ऐं अब्दुल मजीद कलोड़ो पिस्टल समेत गिरफ़्तार करण जी दावा कई है। DSP हमीद पंवर ऐं SHO अख्तर अबड़ो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पुलिस कमाल ॾेरो लिंक रोड ते मामूल मूजिब गिश्त करे रहिया हुआ त पुलिस ऐं ॾोहारिन में मुक़ाबलो थी पियो, जंहिं जे नतीजे में पुलिस ॿिनि ॾोहारिन इस्माइल कलोड़ो ऐं अब्दुल मजीद कलोड़ो खे पिस्टल समेत गिरफ़्तार कयो। साणस ॿ साथी ॾोहारी फरार थी वञण में कामयाब थी विया आहिनि। गिरफ़्तार थियल वटां जांच दौरान 2 चोरी जूं मोटरसाइकिलूं हथ कयूं आहिनि, जेके मालिकनि हवाले कयूं आहिनि। गिरफ़्तार थियल ॾोहारिन मथां पुलिस मुक़ाबले जो केस दाख़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ गाॾियूं मिलण ते मालिकनि पारां DSP ऐं SHO खे हार पाराया विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।